नाज़रीन, शिकारपुर भरिसां रावतपिंडी खां कोयटा वेंदड़ जाफर एक्सप्रेस खे धमाके सां उॾाइण जी कोशिश कई वई, जंहिंमें 7 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया। तफ़सील ॾिसूं था शिकारपुर मां महबूब बलोच जी हिन रिपोर्ट में। जी बिल्कुल, मां हिन वक़्तु मौजूद आहियां सुल्तानकोट जे भरिसां, जिते जाफर एक्सप्रेस खे जेको आहे उॾाइण जी कोशिश कई वई ऐं रेलवे पटड़ीअ ते जेको ज़ोरदार धमाको थियो। हिते मौजूद ज़िले इंतिज़ामिया ऐं मुसाफ़िरनि खां पुछंदासीं त धमाको कहिड़े टाइम थियो ऐं हिन वक़्त ताईं केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं रेलवे ट्रैक जेको आहे उहो बहाल कराइण में केतिरो टाइम लॻंदो। जी, असांखे रिपोर्ट थियो 8 लॻी 30 थी हादसो। विदिन मिनट्स असांखे जीअं रिपोर्ट थियो असांजी गाॾी उतां मूव थी वियूं। कंट्रोल इहा असांखे कॉल ॾिनी, हुते कमांड एंड कंट्रोल असां गाॾी मूव कराईंदी। विदिन 10 मिनट्स असां पुॻासीं हिते। 8 को 9 विक्टिम जेका हो तमामु वधीक इंजर्ड हुया, उन्हनि खे इंजरीज़ हुयूं, कुझु उन में फोर्स जा माण्हू हुया, कुझु सिविलियंस बि हुया। असां उन्हनि खे ऑन दी स्पॉट फर्स्ट एड प्रोवाइड कईसीं। फर्स्ट एड प्रोवाइड करे असां उन्हनि खे एज़ पर कंडीशन नियर बाय हॉस्पिटल जी शिफ्टिंग ॾिनीसीं। 9 बजे तक़रीबन इहो असांखे इतलाह पहुतो त हिते को ट्रैक ते धमाको थियो आहे। फौरन ई असांजी ज़िले इंतिज़ामिया, पुलिस ऐं हेल्थ जूं टीमूं, असांजूं 1122 जूं एम्बुलेंसिस रश थियूं ऐं फौरन ई जेके 7 ज़ख़्मी असां वटि आहिनि उनखे असां सिविल हॉस्पिटल शिकारपुर मुंतक़िल कयो आहे। अलाह साईं जी महिरबानी आहे त को शदीद ज़ख़्मी न आहे ऐं का बि फौतगी न थी आहे। बाक़ी जेके उते असां ज़ख़्मी शिफ्ट कया आहिनि उनखे सुहिणे नमूने सां उनजी दवा दारू इलाज मुआवज़े जी सहूलियत ते मौजूदु आहे। असां सभु हिते स्पॉट ते मौजूदु आहियूं। या फर्दर इंक्वायरी कंदी लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ पुलिस ऐं उनखां पोइ असां हिन क़ाबिल हूंदासीं त धमाके जी नोयत छा आहे ऐं उनजा सबब कहिड़ा आहिनि। लेकिन सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया उन पोइ धमाके खां पोइ ऐं रैकी बि थींदी रहंदी हुई टाइम इन अगेन ॾींहं में 2 दफ़ा ट्रैक जी। पर हिन में जेको ट्रैक जी सिक्योरिटी आहे उहा रेलवे पुलिस जी मेनली बीहे थी, पर ज़िले पुलिस ऐं इंतिज़ामिया सभु इंशाअल्लाह ताला हिनखे ट्रैक करण जी कोशिशि कयूं था त हिन जा असुल मुहरक कहिड़ा आहिनि। इहो रेलवे इंतिज़ामिया जा अमलदार ऐं उनजा माण्हू पहुची चुका आहिनि, उन्हनि पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो आहे। असांजी कोशिशि हूंदी त जल्द खां जल्द ट्रैक खे बहाल करे ऐं काबिल आमद रफ्त बणाइजे। जख्मी 3 हुए हैं तो हादसा मतलब 8:15-20 पे हुआ है। तो मतलब बैठे हुए थे, एकदम ही आईडी फट गई है। तो ट्रेन जो है ना 5 नंबर बोगी है वो उसको जो है ना क्या कहते हैं नीचे उतर गई है पटड़ी से। तो 6 नंबर पे हम बैठे हुए थे, तो बस फायर शुरू हुए हैं। फायरिंग का ऐसा कोई वाक़या नहीं, हमें तो नहीं, हम तो मतलब मिट्टी उड़ी है तो उस वजह से हमें कुछ नहीं नजर आ। वैसे हमारे लोगों ने फायर किया है। कहाँ से कहाँ जा रहे थे? हम मतलब मुल्तान से कोयटा जा रहे हैं। तक़रीबन इहो 9:15 पहुता करें तो असां पोइ बोगीअ वेठासीं त उते इहो अचानक धमाको थियो त फायर जो बि आवाज़ आयो। फायर ख़बर न आहे असांजे कंहिं कयो, असां वारनि कयो या ॿिए कंहिं कयो, भई वधीक असांखे ख़बर न आहे। जेके अॻियूं बोगी हुन उन में वधीक उनखे ख़बर है। मैं शिकारपुर जाऊँ कोटिया वञे को। सर हम तो कोयटा जा रहा था, सोया था, ये अरसा पेश है। अच्छा, नहीं कोई नहीं सर। अचानक धमाका का हुआ था, यहाँ पीछे था, ऐसी डब्बा में था। अभी कोई पता नहीं, हम तो कोयटा जाना